जी, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांखे ख़बर आहे त मानसून जूं काफ़ी सारियूं बरसातूं थियूं, उन में डिफरेंट यूसीज़ वग़ैरह जेके असांजो अफेक्ट थियूं दौड़ में, इहे सभु असां विज़िट कंदा अचूं पिया। अॼु उन सिलसिले में ई हिते यूसी अबुल हसन में बि असां आयासीं, जिथे मेन शइ इहा ई पॉइंट आउट थी त पहिरियां हिते सिम नाले जो हुयो इशू। इन सिलसिले में ई अधे वारा असां वटि आया हुआ, मशीनूं मोकिले करे हिते हिन जो खाटी जो कमु बि शुरू करायो वियो। उन खां पोइ कुझु हिननि जूं आरडीज़ तक़रीबन क्लियर थी वियूं, कंहिं हिकिड़ी जाइ ते वञी डिस्प्यूट पैदा थियो हो, सो उन जे करे उहो रहिजी वियो। हुननि ॿुधायो सो हाणे इन सिलसिले में असां जेको आहे उहो एसी साहब जी सरबराही में टीम कई आहे हिन में, जेको इंशाल्लाह ताला इन मसइले खे रिज़ॉल्व करे, जेका बाक़ी सभिनि जी हिते डिमांड बि आई त इहो आई मसइलो आहे असांजो मेन, इहो हल थी वेंदो त ॿिया सभु मसइला हल थी वेंदा, त इहो इंशाल्लाह असां कराए था हा, बीठल पाणी जे हवाले सां इहा ई शइ इन्हनि ॿुधाई सभिनि त मेन इशू आहे ई सिम नाले जे सां रिलेटेड। जीअं ई इहो हितां क्लियर थी वेंदो त सॼो बीठल पाणी उन तरफ़ निकिरी वेंदो इंशाल्लाह। सो जेको मेन जड़ आहे उनजी, उनखे ई असां फोकस कयूं था, उहो मसइलो हल करायूं था। ठीकु।